अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। ग्रीन कोऑपरेटिव इनिशिएटिव कंपनी बदी ने उमरकोट में वधीक ज़मीन जी घुर करे वरिती आहे। ग्रीन कोऑपरेटिव इनिशिएटिव जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर जो सेक्रेटरी लैंड यूटिलाइजेशन के ख़त उमरकोट में 1408 एकड़ ज़मीन ॾिनी वञे। ग्रीन कोऑपरेटिव इनिशिएटिव जो ख़त में इहो ॼाणायो वियो आहे ज़मीन कोऑपरेटिव फार्मिंग लाइ ॾिनी वञे। ज़मीन तरजीही बुनियादनि ते अलाट कई वञे। बदीन ज़िले जे शहीद फाज़ल राव तालके में कोऑपरेटिव फार्मिंग लाइ 2243 एकड़ ज़मीन ॾिनी वञे। सिंध जो वॾो वज़ीर फ़ैसिलो कंदो त ज़मीन अलाट करणी आहे या न। वॾे वज़ीर जे फ़ैसिले ते लैंड यूटिलाइजेशन खातो अमल कंदो। तफ़सील ॿुधाइण लाइ लाइन ते मौजूद आहे कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहजाद जलवाणी। जी शहजाद। जी ग्रीन कोऑपरेटिव इनिशिएटिव कंपनी बदी ने उमरकोट में वधीक ज़मीन जी घुर करे वरिती आहे। ग्रीन कोऑपरेटिव इनिशिएटिव के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर जो सेक्रेटरी लैंड यूटिलाइजेशन के इन बाबत खत लिखियो वियो आहे। उमरकोट में 14,008 एकड़ ज़मीन कोऑपरेटिव फार्मिंग लाइ ऐं ज़मीन तरजीही बुनियादनि ते अलाट करण बाबत ग्रीन कोऑपरेटिव इनिशिएटिव पारां खत लिखियो वियो आहे। बदी जिले जी शहीद फाजिल राहू तहसील में कोऑपरेटिव फार्मिंग लाइ 2243 एकड़ ज़मीन अलाट करण बाबत पिणु खत लिखियो वियो आहे। निगरान हुकूमत खां हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत अॻु में ई ग्रीन कोऑपरेटिव इनिशिएटिव कंपनी ॿियनि कंपनियुनि लाइ ज़मीन ॾेई चुकी आहे। निगरान हुकूमत ई जेको आहे 52,000 एकड़ खां वधीक ज़मीन ग्रीन कोऑपरेटिव इनिशिएटिव तहत जेको आहे उन्हनि खे हवाले कई। मुखालिफ़ ज़रूर सिंध हुकूमत ते उन वक़्त खां वधीक तनक़ीद पिणु करे रहियूं आहिनि। ठीक है, मुझी मेहरबानी शहजाद अपडेट करण लाइ।